लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहिनि नाम्यारो समाजी कारकुन ऐं अॻूणो कामोरो जनाब गुलाम अकबर मलिक साहब। गुलाम अकबर मलिक सां गुज़िरियल निशस्त में असां वेठासीं, ॻाल्हियूं कयूंसीं ऐं हुनजी जनम भूमि खां वठी हुन जेके नंढा वॾा कम कार्य हुनर ॿिया टिया कंदे 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 अचे पहुतो कराची जे सिंध सेक्रेटेरिएट में। हाणे नौकिरी शुरू थी थिए, हाणे नौकिरी जो हाल अहिवाल वठूं था। ही सिंध जा जेके नौकर आहिनि, सिंध जा जेके कामोर आहिनि, इहा आख़िर आहिनि छा? इन्हनि सिंध खे पंहिंजो नौकर कयो आहे या उहे सिंध जा नौकर आहिनि? अचो त गुलाम अकबर मलिक साहब सां ॻाल्हायूं। साईं सलाम शेख साहब, वॾी महिरबानी ऐं असांखे टाइम ॾिनो तव्हां। मूं सॼी ॻाल्हि करे छॾी आहे। हाणे तव्हां पंहिंजी नौकिरी जी विचूर ॿुधायो त छा छा शुरू कयो? सर, नौकिरी जी मूं अॻी क़िस्त में तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, वरी बि तव्हां चओ था न। हाणे जिते पहुतासीं त पोइ तव्हां जॾहिं बाक़ाइदा PND में कमु करणु शुरू कयो जी जी ऐं तव्हांखे फज़लुल्लाह कुरैशी साहब ॿुधाईंदो त माण्हुनि खे नौकरियूं कीअं ॾियाराए सघूं था, उहे सभु थी वियो। उन खां थी वियो। पोइ वरी MB अब्बासी साहबु आयो, चीफ इकनॉमिस्ट। उहो तमामु दबंग ऑफिसर हुयो ऐं उन ज़माने में जेको आहे सिंध एरिड ज़ोन डेवलपमेंट अथॉरिटी साज़दा बि क्रिएट थी। पोइ चार्ज वरी अब्बासी साहब खे उहो चीफ इकनॉमिस्ट बि हुयो ऐं डायरेक्टर जनरल जी बि हुयसि। पोइ वरी एडमिन साइड वरी मूंखे ॾिनो, एडिशन चाहे त उन में बि असां कमु कयो। त चवण जो मक़सदु त अब्बासी साहब जो बि वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं उन बि काफ़ी सिंधी माण्हुनि खे नौकरियुनि लाइ या ॿिया काफ़ी कमु कया। त मुंहिंजी PND जे सेक्शन मुख़्तलिफ़। भले तव्हां PND में रहिया हो? जी सर। साज़दा बि ठही, हा, उहा हुई वारियासी सहराई ऐं जाबलू कोहिस्तानी इन्हनि साज़दा एरिड ज़ोन जी जी हा जी हा सर। हा, उन में ॾिसो न, दादू डिस्ट्रिक्ट हुयो, थरपारकर हुयो, ठट्टो हुयो, ठट्टो न हुयो, थरपारकर हुयो ऐं खैरपुर हुई ऐं पंहिंजो दादू हुयो, थाणो बुला खान तॾहिं उन में सॼो जामशुरनि जे। ऐं एक्चुअली ॾिठो वञे त ही तमामु बहितरीनु अथॉरिटी हुई ऐं उन्हनि खे फंड्स बि अवेलेबल हुया। उन ज़माने में चीफ मिनिस्टर गौस अली शाह साहबु हुयो ऐं उन जी कोशिशि सां इहा अथॉरिटी ठही त भई जेके बि इहे असांजा जेके पोइते रहियल इलाइक़ा आहिनि, इन्हनि खे जेको आहे पाणी जूं सहूलियतूं ॾियणु या बि जेका बि डेवलपमेंट आहे। पर हाणे वक़्त सां गॾु उन ते एॾो हाणे छा तबसरो कजे, तमामु सुठियूं उन्हनि खे वहीकल बि हुयूं, गाॾियूं बि हुयूं, फंड्स बि हुयूं, पर पोइ उहो टारगेट जेके हुया अचीव कोन थी सघिया। पोइ आख़िर साज़दा नेठ कयो छा अरबे रुपया ख़र्च करे? उन्हनि में कुझु इन्हनि जेको आहे उते दादू में कुझु कमु कयो, माण्हुनि खे हिते जे हाणे खूह खोटाए ॾियणु, पाणी जी फैसिलिटी ॾियणु, रोड रस्ता ठाराए ॾियणु या ॿिए कुझु जेके सेक्टर में कमु करणा हुया। छो जो इहे इलाइक़ा जेके आहिनि, हिकु त दादू जेको आहे वॾो डिस्ट्रिक्ट हुयो, ॿियो पहाड़ी इलाइक़ो हुयो, त उते माण्हुनि जो जेको रस्तनि जो, पाणीअ जो, हेल्थ जो या इहे ॿिए सहूलियतुनि जी घटिताई हुई। उन जे करे मलिक साहब, तव्हांखे कुझु यादि आहे त साज़दा खे वॾा कम कया हुजनि? खूह त अंधनि जी यादि में बि खोटिजे थो। साज़दा त अथॉरिटी हुई जंहिंखे अरबे रुपया। मूं अर्ज़ु कयो त जेके हुन जा टारगेट हुया या जेके ऑब्जेक्ट हुया उहे सही तरीक़े सां, माना अरबे रुपया पूरा थिया, मतिलबु अचीव कोन थी सघिया। अरबे रुपया पूरा वजूहात छा बि हुजनि, आख़िर में सिंध गवर्नमेंट खे उहा इदारो बंदि करिणो पियो। ऐं पोइ मुलाज़िम वीचारा वरी उन में अफेक्टेड मुलाज़िम थिया, पोइ उन्हनि खे सम्झो खपाए वियो, पूल में रखी वियो, पर उहे थिया कोन टारगेट अचीव। ख़र्चो त ज़रूरु थी वियो, एक्सपेंडिचर थी वियो। ख़र्चो न अरबे रुपया, बहरहाल एक्सपेंडिचर मां लफ़्ज़ ख़र्चो जेको आहे न, उन में तव्हां अरबे खे उन में छा ॾिसो, वॾियूं वॾियूं गाॾियूं हुयूं, गाॾियूं त वॾो ख़र्चु थियो। उन खां सवाइ मेडिकल एम्बुलेंस जूं गाॾियूं बि हुयूं, उहे बि आयूं। उहे माण्हुनि खे उते ॿाहिराड़ीअ में वञी उनखे मेडिकल ट्रीटमेंट ॾियणी हुयूं। यकीननि उन्हनि ट्रीटमेंट बि ॾिनी हूंदी उन ज़माने में, पर हिन खे कंटिन्यू करणु घुरिबो हुयो इन अथॉरिटी खे। जीअं हिन वक़्तु असांजा जेके इशू आहिनि इन्हनि डिस्ट्रिक्ट में या ॿियनि डिस्ट्रिक्ट में, त उहे बहितर थी वञनि। पर अनफॉर्चुनेटली उहो कोन थी सघियो न। अनफॉर्चुनेटली हाणे उहा साज़दा ऐं तव्हां PND में छा पिया कयो तव्हां? साईं ॾिसो न, PND अच्छा, मां हिन वक़्तु उन ज़माने में पोइ वरी मूंखे जेको आहे पोज़ीशन मिली वई हिकिड़ो मोहम्मद ख़ान जूने जे ज़माने में कराची स्पेशल डेवलपमेंट प्रोग्राम ठहियो, जेको वर्ल्ड बैंक जी फंडेड प्रोजेक्ट हुयो। उन में को शेयरिंग जेका आहे फेडरल गवर्नमेंट जी हुई।
उन में 16 प्रोजेक्ट KDA जा हुआ ऐं 16 प्रोजेक्ट KDA हा KDA जा, जंहिंजी असांजो रोल उन में हुयो कोऑर्डिनेशन जो ऐं मॉनिटरिंग जो सिंध गवर्नमेंट जो ऐं उन्हनि खे रिसोर्स ऐं फंड्स अवेलेबल करे ॾियणा हुया, छो जो को शेयरिंग हुई न, वर्ल्ड बैंक जो पैसो हुयो, उन में पैसो फेडरल गवर्नमेंट खां अचे पियो। त उन में ॿियो तव्हां KTC ॿुधो हूंदो, कराची ट्रांसपोर्ट, हाणे उनखे बि जेको आहे इन प्रोग्राम मां फैसिलिट कयो पियो वञे ऐं कुझु KMC जा प्रोजेक्ट उन बि इन KSDP 1 मां उनखे कयो पियो वञे ऐं कुझु स्टडी हुयूं फिनांस डिपार्टमेंट जूं। सो उन ज़माने में KSDP 1 में कमु सुठो थियो। AB सुमरो साहबु असांजो एडिशनल चीफ सेक्रेटरी हुयो ऐं पंहिंजो MB अब्बासी साहबु चीफ इकनॉमिस्ट हो। ऐं मां हिकिड़े माण्हू जो ज़िक्र कयां, AB सुमरो सॼो नालो छा थियो? अल्लाह बख़्श सुमरो साहबु। हा, उहो ॿियो असां वटि खलील सुमरो साहबु, उहो प्रोजेक्ट डायरेक्टर हुयो असांजो, वेरी कम्पीटेंट ऑफिसर सर, बेसिकली इंजीनियर हुयो, चीफ इंजीनियर हुयो, पोइ वरी एडिशनल सेक्रेटरी थियो, 20 ग्रेड जो अफ़सर हुयो ऐं शिकारपुर जो ॾाढो कम्पीटेंट ऑफिसर हुयो असांजी। पोइ उहो PD हुयो ऐं असांजो कमु इहो हुयो त टेक्निकल जेका पंहिंजो फैसिलिटी आहे जेको इन्हनि इदारनि खे ॾियणी हुई ऐं उन्हनि खे जी सपोर्ट करणी हुई ऐं पोइ वरी असां उन जी मॉनिटरिंग बि कई ऐं ॾिसंदा हुआसीं त उन जी फिज़िकल ऐं जेको आहे टेक्निकल फिनेंशियल केतिरी प्रोग्रेस आहे। उन में पोइ काफ़ी तव्हां हे जेके हिन महिल कराची में ॾिसो पिया न, इहे जेके पुलियूं ठहियूं आहिनि, हाणे तव्हां शारा फैसल खां हलो, ड्रिक कॉलोनी वारी पुल ठही, उन खां असां नार्थ नाज़माबाद वारी पुल ठही, ड्रिक कॉलोनी वारी ओवरहेड ब्रिज ओवरहेड ऐं पोइ अॻिते बि ओरते अचो जेका स्टेशन खां बि आहे, ड्रिक कॉलोनी जी स्टेशन बि आहे न साईं, ओरते जेका हाणे त अंडरग्राउंड बि ठाहे अथनि, इहा आहे। उन खां अॻिते जेका आहे जेका एयरपोर्ट वारी जुमा ॻोठ था चवनि या किथे एयरपोर्ट जे साम्हूं बि हिकिड़ी पुल ठही आहे, इहा आहे। नाज़माबाद आहे, सोराब ॻोठ आहे, हे जेका कैंट स्टेशन वारी पुल ॾिसो था न जेका ठही आहे, बाद में नवाज़ शरीफ़ अचे उन ते जेको आहे पंहिंजो इफ़्तिताह कयो। एक्चुअली इहा बि KSDP जो हिसो हुयो, इहो बि KSDP में प्रोजेक्ट ठहियो जेका कैंट स्टेशन वारी अथव मथी, लिली ब्रिज वारी, ॿई पुलूं इहे। उन खां सवाइ इहो साईं पंहिंजो तव्हांजी पंहिंजो क्यामाड़ी वारी पुल ठही, काफ़ी डेवलपमेंट कमु थिया कराची में उन ज़माने में। पोइ वरी KSDP 2 आयो, उन में जेकॾहिं कुझु प्रोजेक्ट रहिजी विया हुआ त उन में बि थियो ऐं KMC जा कुझु प्रोजेक्ट सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जेको तव्हां हाणे ॿुधो था न, इहो बि KSDP 2 जो हिसो हुयो। हाणे उन में इहो कयूं त बाबा जेके किचिरो विचिरो थियो पियो त उन्हनि खे हिकिड़ी जॻह ते जेको आहे गॾु करे ऐं वरी पोइ उनखे ॿाहिरि डिस्पोज़ कयो पियो वञे, मक़सदु उर्दू बाज़ार में रखूं। पर हाणे उन में को मसइलो हूंदो, हालांकि उनखे वॾो प्रोग्राम करणु घुरिबो हुजे, पर हुननि छा कयो त रोडनि रस्तनि ते बॉक्स जीअं थींदो आहे ट्रैक्टर वांगुरु लोह जा, उते रखी पोइ माण्हू उते किचिरो कनि पिया, पर उन जा वरी सिहत जे लाइ नुक़सान बि थिया, जो माण्हू अचनि पिया उते किचिरो फिटनि पिया, वरी उनजो डिस्पोज़ल कोन पियो थिए। त अहिड़े नमूने फिनांस डिपार्टमेंट जूं बि जेके हुयूं स्टडी थियूं त काफ़ी KSDP 1 वरी KSDP 2 में मुंहिंजी ट्रांसफ़र थी वई, उतां खां पोइ वरी वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट में ट्रांसफ़र। कहिड़ो दौरु अची वियो? हाणे इहो दौरु अची वियो 85 खां मां उते वियुसि, पोइ वरी 91 में ट्रांसफ़र उॾे KSDP 1 वरी ख़तमु थियो, पोइ वरी 2 में बि मूंखे ट्रांसफ़र कयो वञे। तव्हां 88 में बेनज़ीर साहिब जो दौर में किथे हो? हा, बेनज़ीर साहिब जो दौर जेको KSDP 1 में हुयासीं, 1 में, उहो 88 में अची वई, माना उहो तव्हां मुसलसिल अली शाह साहिब खां वठी कंटिन्यू उते जेको हलियो पियो। पोइ वरी KSDP 2 बि ख़तमु थियो, पोइ मतिलबु 1 जेको 1 खे 2 कयव, हा, त 1 पंहिंजो टारगेट पूरा कया, उन में कुझु जेके रहिजी विया हुआ टारगेट उन्हनि खे कंप्लीट करण लाइ पोइ वरी KSDP 2 प्रोजेक्ट आयो, उहो कंप्लीट थियो। हा, उहो कंप्लीट थी वियो KSDP जो। ऐं हीअ जेको हाणे तव्हां इहे डेवलपमेंट ॾिसो पिया न साईं, इहा उन ई ज़माने जी आहे सिलसिलो जेको मोहम्मद ख़ान जो ज़माने में थियो, या गौंस अली शाह, या पोइ पीपल्स पार्टी बि जॾहिं आई त उन्हनि बि फंडिंग कंदा रहिया प्रोविंशियल गवर्नमेंट खे। अच्छा, उन में पोइ वरी फज़ल कुरैशी साहिब जन हितां ट्रांसफ़र थी विया त उहो वरी चीफ उते वञी थियो प्लानिंग DVN, पोइ वरी मॉनिटरिंग हू असांजी अचे कंदो। असां त मीटिंग कंदो त भई तव्हां मूंखे फिज़िकल प्रोग्रेस ॾियो, फिनेंशियल ॾियो, या का इशूज़ असांजा हूंदा हुआ त कुरैशी साहिब वरी फेडरल गवर्नमेंट सां टेकअप करे उनखे जेको आहे हल करण जी कोशिशि कंदा हुआ, त उहो उन में कमु थियो। पोइ वरी KSDP 2 जेको आहे जून 1998 में ख़तमु थी वियो, पूरो थी वियो कंप्लीट।
पोइ वरी उनखे रिप्लेस कयो पंहिंजो वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट। उन में वरी असांजो बास थी आयो पंहिंजो ANG अब्बासी साहिबु, वॾो कंपीटेंट ऑफिसर हो ज़बो, उहो बि वरी सर वर्ल्ड बैंक जो फंडिंग प्रोजेक्ट हुयो। उते बि तव्हांखे थोरी ख़बर आहे त वर्ल्ड बैंक जो KSDP 1 2 उन ते ख़र्च केतिरो आयो हूंदो? सर मूंखे यादि फिगर न हलो छॾियो, हाणे ANG अब्बासी मरम साहिबु अची विया। हा, उन सां KSDP पंहिंजो वाटर सेक्टर प्रोजेक्ट ते कमु कयो, ॿ टे साल उन सां बि रहियासीं। पोइ वरी 2003 में मुंहिंजी वरी वापसि हिते अचे PND में वरी वापसि पोस्टिंग थी वई। पोइ टेक्निकल जेके बि सेक्शन हुया, हाणे ओकाफ डिपार्टमेंट हुयो, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट हुयो, कल्चर डिपार्टमेंट हुयो, टूरिज़म हुयो, एजुकेशन डिपार्टमेंट हुयो। हाणे ओकाफ टेक्निकल कीअं छा आहे त PND में हर हिकु सेक्शन आहिनि, ठीकु, 8 9 10 सेक्शन आहिनि। उन में इहो हूंदो आहे त बाबा हाणे जेकॾहिं रोड सेक्टर कम्युनिकेशन त ही चीफ वाटर रोड उहो हुनखे कंदो, पर असां वरी हुआसीं सोशल सेक्टर में। हाणे उन सोशल सेक्टर में वरी सभु जेको आहे 8 10 डिपार्टमेंट ॾेई छॾियऊं। ठीकु थियो, मतिलबु एजुकेशन बि असांखे न मां त चवां तव्हां सोशल सेक्टर में ओकाफ में PND छा कंदी? हा, गुड क्वेश्चन। हाणे ओकाफ में इहो हुयो त कंहिं ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त स्कीम रुगो भिट शाह जी डेवलपमेंट थींदी त बाबा भिट शाह जी रिनोवेशन करणी आहे या लाल शाहबाज़ कलंदर जी आहे। मां जॾहिं 2003 में वियुसि, पोइ 2004-05 में तेसिताईं गुलाम सरवर खेड़ो साहिबु असांजो ACS थी आयो। पोइ उते कुझु माण्हू जॾहिं असां सां मिलणु शुरू कया, हिकिड़ो जत हुयो, जत इन जो पंहिंजो बदीन जो, उहो हुयो कोई एक्सिन हुयो या असस इंजीनियर हुयो। उनखे को कमु भिट शाह जो वग़ैरह ॾिनो। हाणे उन वीचारे खे का ख़बर ई कोन हुजे, अचे PND में तुगल खां ॻोल्हींदे अचे मूं वटि पहुतो त यार हे मां इंजीनियर आहियां, ओकाफ में असां वटि का डेवलपमेंट कोन्हे, का स्कीम कोन्हे का, इन जी तव्हां थोरी मदद कयो। पोइ असांजो ऑफिसर हाशिम मुगल साहिबु हो, उहो बि गुज़ारे वियो। पोइ साईं उन में इहो थियो जो असां भिट शाह जी जेका आहे इम्प्रूवमेंट ऐं डेवलपमेंट जी स्कीम ठाही, अपग्रेडेशन जी। उन में जेका भिट शाह जी जेका रिनोवेशन तव्हां हाणे ॾिसो था न, या कम्यूनिटी हॉल आहे, उन में टीम में असां सां हमीद आखूं साहिबु बि हुयो, ऐं मूंखे यादि पियो थियो छा त कलीम लाहिशारी साहिबु बि हुयो। पोइ उते विज़िट बि कईसीं त भाई भिट शाह जी ज़रूरत कहिड़ी आहे। तव्हां जेकॾहिं उते वञो त उन ज़माने जूं टारियूं जेके आहिनि उहे जेके उन ते जेके छत में लॻल आहिनि उहे आहिनि। त उहो इहो कमु थियो ओकाफ जो। उन खां पोइ लाल शाहबाज़ कलंदर जो स्कीम खईसीं, उहा बि पंहिंजो वर्ल्ड बैंक जी फंडिंग बि हुई, कुझु फेडरल गवर्नमेंट जी बि को शेयरिंग फेडरल गवर्नमेंट जी। पोइ असां वटि ADP में स्कीम आई। उन में तव्हांखे यादि हूंदो त 91 या 92 में लाल शाहबाज़ कलंदर जो कुबो किरी पियो हुयो 94 में। हाणे उहा स्कीम आई साईं अब्दुल्ला शाह ज़माने में। पोइ उते असांखे कम्यूनिटी सेंटर बि ठाराइणो हुयो, रेस्ट हाउस बि ठाराइणो हुयो, ऐं इहो कुबो जेको मथे उनखे बि ठाराइणो हुयो। अॻियां जेको दालान हुयो उनखे जेको आहे पंहिंजो टाइल्स सां ऐं ख़ूबसूरत कनो, वॉशरूम, इलाही कमु हुयो। ऐं उनजो वरी PD हुयो पंहिंजो एजाज़ बंगी साहिबु, DCO बि हुयो, परवेज़ मुशर्रफ जो दौर हुयो। सो उते खेड़ो साहिबु असां विज़िट ते वियासीं त बाबा ॿुधायो कमु कहिड़ो आहे। त जेॾी महिल असां हलणु शुरू कयो त मुंहिंजा पेर पिया सड़नि। त मां उते PD खे चयो, ऐं ॿियो मेमून साहिबु हुयो डिप्टी प्रोजेक्ट डायरेक्टर। मां चयो साईं इहे टाइल ते पेर छो था सड़नि, स्कीम में त हिते हुयो त ग्रीन टायर लॻंदा हुया, तव्हां हे अछा टायर सफ़ेद आया छा? त हुन चयो साईं असल ॻाल्हि हीअ आहे त हे जेको टाइल आहे ग्रीन, इहो ईंदो आहे अफ़गानिस्तान खां। अफ़गानिस्तान में ॾाढी बारिश आहे, उन जे करे हे अची कोन सघियो आहे। ऐं हुनजो जेको इहो वरी कंसल्टेंट ठेकेदार हुयो, उहो वरी ब्रिगेडियर हुयो साईं इस्लामाबाद जो। सो इहे कम काफ़ी थिया, कुझु थिया कुझु रहिया। ऐं पोइ ओकाफ वारनि खे इहा ख़बर पई त यार को डेवलपमेंट जो कमु बि थींदो आहे, को असांखे कुझु मिलनि कुझु स्कीमूं। पोइ इंजीनियर जेको इहो आयो, मूं हुनखे चयो त बाबा तूं ॿुधाए त तव्हांजे सिंध में केतिरियूं दरगाहूं आहिनि। पोइ उन्हनि जॾहिं दरगाहूं ॿुधायूं त असांजे आसे पासे हीअ जेका दरगाह ॾिसो था न गाज़ी अब्दुल्ला शाह, हिते बि हिकिड़ी मीटिंग थी त इनखे असां कीअं दरगाह खे ठाहियूं। उते हिकिड़ो मेमून साहिबु हुयो मिनिस्टर हेॾां जो हैदराबाद जे पासे जो,
ऐं को ब्रिगेडियर बि हुयो ऐं मां PND जे तरफ़ खां मीटिंग में वियुसि हाणे साईं इन दरगाह खे रिनोवेट वटि कीअं कजे त इन में ॾाकण इहे पंहिंजो लिफ्ट कीअं ठाहिजे वग़ैरह वग़ैरह त उन मीटिंग में इहो डिस्कस पिया कनि त हिकिड़ो ब्रिगेडियर जेको हुयो हू चवे साईं इहा रिनोवेट कयूं ऐं लंगर खानो बि हलायूं असां हिते डिस्पेंसरी बि ठाहियूं ऐं पोइ असां सां MOU सही कयो त असां इन दरगाह खे ठाहियूं। जॾहिं मुंहिंजो ॻाल्हाइण जो वारो आयो मां चयो न साईं हीअ ग़लति ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां कंहिं प्राइवेट माण्हू खे इहा दरगाह ॾेई छॾींदो सुभाणे हिते इंक्रोचमेंट थींदी दुकान बि ठहंदा लंगर बि ठहंदो ऐं अलाए अलाए छा थींदो। मां उन मटियारी जो मेमन साहब हुओ मिनिस्टर उन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी कुझु साथ ॾिनई चई न बाबा ये आपको हम नहीं देंगे ये मैनेजमेंट आपके पास नहीं देंगे। ऐं ॿियो कोक बि कोई मौलवी साहब हुयो उहो बि नुमाइंदो हुयो हितां जो सिंध मुस्लिम सोसाइटी जो। पर अहिड़े नमूने असां इन दरगाह खे जो बि कमु कयो ऐं बहितर थी। ॿिए दफ़े वरी कंहिं दफ़े मां दोस्तनि सां ॾे ठटे वियासीं त गाज़ी अब्दुल्ला शाह जी जेका मज़ार आहे त उते जेके मैनेजर वेठा त वियुमि त वाशरूम में असाबी त उते वाशरूम जो मसइलो ॿियो औरतूं ॿाहिरि वेठियूं हुजनि त मां उन मैनेजर खे चयो यार तव्हां कमु छा था कयो तव्हां वटि पंहिंजो पैसो वैसो अचे थो जेको नज़रानो उहो काॾे थो वञे तव्हां इहो पेटियूं ॿेटियूं भरियो था वञो। हाणे उहा त सभिनी खे ख़बर आहे त छा थो थिए ॿुधाए न ॾिसो न उहो नज़रानो जेको अचे थो त उहो गवर्नमेंट जे अकाउंट में जमो थियणु घुरिजे न लेकिन उहो अनफॉर्चुनेटली उहो पेतियुनि मां कढी पोइ कुझु पैसो जमो कनि था कुझु मिसरी प्रोपरेशन थिए थी ऐं अहिड़े नमूने लाल शाहबाज़ कलंदर ते बि थियो सोन बि खजी वियो हुतां सोन बि खजी विया अहिड़े नमूने भिटशा ते बि ईअं थिए थो काफ़ी सो उनखे मूं चयो यार तव्हांजो फलाणो माण्हू आहे उहो अचो त असां इनखे ठाहियूं था। उहो दरख़्वास्त खणी आया असां सेक्रेटरी औकाफ़ खे नादर मरखियाणी साहिबु इहे सेक्रेटरी हुयो ॿिया त बाबा हिन स्कीम खे तव्हां मोकिलियो त असां ADP में इनकम कयूं साईं पोइ उनजी बि असाबी जी बि मूंखे यादि पवे थो त जेको असां उन टाइम हुआसीं मुंहिंजे ख़्याल में मां उते 2010 ताईं हुयुसि घटि में 40-50 स्कीमूं ॾिनियूं औकाफ़ डिपार्टमेंट खे सर जंहिंखे अॻु में का बि ख़बर कोन्हे त औकाफ़ बि का थींदी आहे कहिड़ी ॻाल्हि आहे। अहिड़े नमूने छा आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जी जॾहिं पोर्टफोलियो अचे अड़े बाबा तव्हां जेको कमु ॿुधायो केरु कुझु बि कोन शाह साहिबु हूंदो डायरेक्टर जनरल सफ़दर शाह उन जी वरी कंहिं वक़्तु असांखां को पोस्टिंग कोन थी वीचारो ईअं हूंदो उहो अची वेहंदो हो मुंहिंजे कमरे में चयो यार मलिक साहिबु चाहियां बि प्यार हाणे पोस्टिंग बि कान्हे। पोइ जॾहिं वरी उहो आयो त पोइ उन्हनि खे गाइड कयोसीं असां मीटिंग कॉल कंदासीं त बाबा हाणे ADP ठहे थी पब्लिक सेक्टर तव्हां पंहिंजा प्रोपोज़ल ॾियो साईं। पोइ इन इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जा प्रोपोज़ल इहे आया त बाबा असां रेडियो स्टेशन बि पंहिंजी ठाहींदासूं सॼो कंप्यूटराइज़ बि कंदासूं जेकॾहिं CM खे तकरीर करणी आहे थर में थो करे त उहो सॼो प्रोग्राम हिते वेही ॾिसे उन जो बि 5-8-10 जेको आहे स्कीम ॾिनीसीं। विच में वरी मैडम महताब साहिब बि सेक्रेटरी इंफॉर्मेशन थी वई ॿियो हिकिड़ो आगा साहिबु हुयो शिकारपुर जो पोइ मिली करे इन्हनि खे बि असां जेको आहे जो कमु असांजो कमु हुयो इन्हनि खे टेक्निकल फैसिलिटीज़ ॾियणु ऐं फंड्स अवेलेबल करणु कोऑर्डिनेशन करणु मॉनिटरिंग करणु बाक़ी हाणे एग्ज़ूकेशन त जेको आहे एडमिशन डिपार्टमेंट जो हुयो पर पोइ मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे एॾियूं स्कीमूं ॾिनियूं कंप्यूटराइज़ करणो हुयो पर पोइ ॾाढो ॾुख थिए थो त उहो सही प्रॉपरली फंड्स यूटिलाइज़ कोन थिया। हिते बीहो हा हिकिड़े नंढड़े सुवाल जो जवाबु ॾियो जी असां वर्ल्ड बैंक खां कर्ज़ु वठंदा आहियूं या ख़ैरात कर्ज़ा साईं कर्ज़ु हा कर्ज़ा हुनजो ब्याज बि भरींदा आहियूं इहा बिल्कुलु इंट्रस्ट ॾियणो पवंदो आहे। अच्छा हा उहो पोइ सॼी अवाम ते आहे बिल्कुलु आवाम ते आहे। हा हा ऐं सिंध जो कर्ज़ु सिंध ते आहे उहो बि आवाम जो माण्हू ते पवे थो न सॼो जेका तव्हां हा स्कीम हा उहो सिंध गवर्नमेंट खे पे करिणो आहे सिंध हा सिंध जे अवाम ते हा ठीकु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजे ख़्याल में वर्ल्ड बैंक खां सवाइ नथो थी सघे कमु? सर बिल्कुलु थी सघे थो पर छा आहे त हाणे वर्ल्ड बैंक ॾिसो हू हिकिड़ी पंहिंजी प्रोडक्ट खणी थो अचे ऐं हू प्रोडक्ट पंहिंजी सेल करे थो तव्हां उनजी सेल न कयो ऐं ॾिसो न हिकिड़ो माण्हू पंहिंजी शइ खपाइण आयो हा उहा त मुंहिंजी मर्ज़ी आहे वठां न वठो पर असां छो था वठूं इहा ई त ॻाल्हि त आहे त ॾिसो न जॾहिं PND में तव्हां जेकॾहिं पोइ 80 में वेंदो 84 85 86 में उन वक़्त जा जेके बि ऑफिसर हुआ मां इन शायदि आहियां त वर्ल्ड बैंक वारा मिलण लाइ कोशिशि कंदा त असां हे प्लान खणी आया आहियूं यकीन कयो
MP अब्बासी हुजे या फज़ला कुरैशी साहिब या ॿिया हुन सां चया यार भॼाए छॾनि खे मिलियो ई न असांखे वठणो ई न आहे पैसो असां पंहिंजी लिमिट में जेको हलंदासूं हालांकि फंड्स पैसे जी ज़रूरत हुई पर चयो बाबा मकरूज़ थो थियूं हे जेको हिन वक़्तु हालति असां वटि थी आहे न इहो कर्ज़ु वठी जेको आहे न हाणे असां आदी थी विया आहियूं ख़र्च पंहिंजा घटि कोन था कयूं ऐं हर प्रोजेक्ट प्लान जेको आहे असां हुन ते हलो कर्ज़ु थी वियो कर्ज़ खां सवाइ हली नथा सघूं कर्ज़ खां सवाइ डेवलपमेंट नथी थिए कर्ज़ु जेको आहे सिंध खे भरिणो आहे हा बिल्कुलु ठीकु जेका का बि तव्हां स्कीम ठाहियो था उहा सिंध जे माण्हुनि खां पुछो था त हीअ असां ठाहियूं था या उनजी घुर्ज आहे ज़बरदस्त क्वेश्चन अॻु में छा थींदो हो साईं असां वटि हिकिड़ा ॿ इदारा ठहियल हूंदा हुआ हिकिड़ो हो सिंध रीजनल प्लानिंग ऑर्गेनाइज़ेशन SRPO SRPO उनजो डायरेक्टर जनरल हूंदो पूरो स्ट्रक्चर हूंदो हो 20 ग्रेड जा ऑफिसर 4-5 वरी एडिशनल डायरेक्टर उन में हूंदा हुआ उन में MB अब्बासी बि एडिशनल डायरेक्टर रहियो आहे नज़र मोहम्मद मेमून साहब बि रहियो आहे तव्हांजो बदरुद्दीन सुमरो साहब बि एडिशनल डायरेक्टर रहियो आहे AG पीज़ादो रहियो आहे बदर सुमरो कहिड़ो बदर सुमरो शिकारपुर जो पोइ वरी एग्रीकल्चर कमीशन जो जेको आहे चेयरमैन बि वञे थियो हो बदर ज़ाहिदी न न न न बदरुद्दीन ज़ाहिदी त ACS हुयो हे डॉक्टर बदरुद्दीन सुमरो हुयो अच्छा हा उहो पोइ वरी 22 ग्रेड जो ऑफिसर वञे थियो हुन में फेडरल गवर्नमेंट में त इहे माण्हू जेको आहे वॾो कमु कंदा थींदो ई हुयो त भई हाणे असांखे डेवलपमेंट करणी आहे आरे आखूं साहब ACS हूंदो हुयो पोइ उन ज़माने में टीमूं ठहंदियूं हुयूं बाबा 2 टीम तव्हां ठटे वञो तव्हां दादो वञो उतां वञी सर्वे करे अचो त कहिड़ी उते ज़रूरत आहे फिज़िबिलिटी माना तव्हां फिज़िकली माण्हू मोकिलींदा हा मोकिलींदा हुआ त बाबा उते ज़रूरत ॿुधायो त हिते स्कूल जी ज़रूरत आहे इस्पताल जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ी ज़रूरत आहे पोइ उहा पंहिंजी उनजी जेका रिकमेंडेशन ईंदी हुई फिज़िबिलिटी रिपोर्ट ठहंदी हुई ऐं बाक़ाइदे डेटा गॾु थींदी हुई इहो माण्हुनि ॾे वञण जो हा पुछण जो जेको रवाजु आहे इहो तव्हांजे ख़्याल में 80 जे दौर में पियो आहे या अवल हुयो न अॻु में हुयो अॻु में हो हा 70 खां वठी भुटो साहब जे ज़माने खां पर हुयो PND जे TOR में आहे हुई न हुनजी ऑर्गेनाइज़ेशन हुई न साईं उन में SRPO हुई SRPO हुयो ब्यूरो ऑफ स्टैटिक्स हुयो हाणे उन में पॉलिसी ठही वई त बाबा जेकॾहिं बिजली कंहिं ॻोठ खे ॾियणी आहे त हेतिरी पॉपुलेशन हुअणु घुरिजे जेकॾहिं कंहिंखे इस्पताल ॾियणी आहे त उनजी ही क्राइटेरिया आहे स्कूल प्राइमरी ॾियणो आहे त हे क्राइटेरिया आहे हाई स्कूल ॾियणो आहे त ही ॾियणो आहे ऐं उन में ब्यूरो ऑफ स्टैटिक्स खे पाबंद कयो वेंदो हुयो स्टैटिकल ऑफिसर त बाबा तूं वञ फलाणे स्कूल में जेकॾहिं तव्हां पंहिंजी रिपोर्ट डिस्ट्रिक्ट जो ठाहियो हू रिकमेंडेशन ॾींदा हुआ त हिन इलाइक़े में ही ज़रूरत आहे ही स्कीम आहे ही क्राइटेरिया ही आहे ऐं पोइ उहा स्कीम ईंदी हुई फिज़िबिलिटी मस्ट हूंदी हुई डेटा मस्ट हूंदी हुई हाणे उहो जॾहिं RPO बंदि थी वियो डेटा बि बंदि थी वियो RPO छो बंदि थियो साईं RPO हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन हुई हालांकि इहो ग़लति फ़ैसिलो थियो इनखे बंदि न करणु घुरिजे न छो थियो हाणे इहो मथे लेवल पॉलिसी लेवल ते हुयो या कहिड़े दौर में बंदि थियो मुंहिंजे ख़्याल में इन 90 या 95 खां पोइ 90 न यार तव्हां अंदाज़ो ॿुधायो अंदाज़ो 94-95 खां पोइ बंदि थी वियो साईं अब्दुल्ला शाह जे दौर में हुयो हा हा हुयो उन में छा हुयो मां तव्हांखे ॿुधायां त जेके प्रोफेशनल ऑफिसर्स हुया जेके वर्किंग क्लास जा जेके जंहिंखे नॉलेज हुई उहे आस्ते आस्ते उतो निकिरंदा विया ॿाहिरि निकिरंदा पंहिंजो ॼाण बदरुद्दीन सुमरो हुयो फेडरल गवर्नमेंट में हलियो वियो नज़रमंद मेमून साहबु हुयो उहो वरी यूनिसेफ में काॾे इस्लामाबाद हलियो वियो AG पीज़ा साहब PND जो त उनखे उन जी ज़रूरत घुराई वई अहिड़े नमूने जेके ॿिया जेके स्ट्रक्चर में 17-18 ग्रेड जा ऑफिसर आहे कंहिंखे KD में ज़रूरत पई कंहिंखे काॾे वई त आस्ते आस्ते निकिरी विया वञी DG रहियो हिकिड़ो हाणे DG छा करे पोइ मतिलबु कम्पीटेंट ऑफिसर DG कहिड़ो डायरेक्टर जनरल त सरदार साहब बि रहियो आहे जेको पोइ चीफ सेक्रेटरी हुयो उन खां अॻु में SM कोरेजे साहब हूंदो हुयो ॿुधो हूंदो तव्हां वॾो तमामु नालो हो पोइ एम्बेसडर रहियो उन खां पोइ इसाक साहब हुयो उहो DG थियो पोइ नूर मोहम्मद मेमून थियो काफ़ी आया पर पोइ जॾहिं ऑफिसर जेके स्किल्ड ऑफिसर हुया या नॉलेज वारा आस्ते आस्ते निकिरी विया न त पोइ RPO जो उहो फंक्शन न रहियो पोइ उन करे उनखे गवर्नमेंट बंदि करे छॾियो माना गवर्नमेंट हिकिड़ो इदारो ठाहियो हा वरी जेको न हलाए न हलाए वरी ॿुधो त सही मज़े जी ॻाल्हि हाणे RPO तव्हां ख़तमु कयो उते वरी साईं लिखूं छा रिसर्च एंड ट्रेनिंग विंग रिप्लेस SRPO रिसर्च ट्रेनिंग विंग तव्हां वटि न माण्हू आहे बाबा छा ते रिसर्च करियो था
कहिड़ी तव्हां वटि पब्लिकेशन कयो था या कहिड़ी उन मां बहितरी थींदी या डिपार्टमेंट खे इफ़ादत थींदी या गवर्नमेंट खे थींदी उन बि अञा ताईं हले थी पई पर उहो हाणे उनजो रिसर्च ट्रेनिंग छा था कयो तव्हां रिसर्च ट्रेनिंग हाणे उहो ट्रेनिंग वारो वरी कॉन्सेप्ट हाणे एसएनजीडी ॾे हलियो वियो हाणे एसएनजीडी जो पंहिंजो हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे जेके नवां ऑफिसर 17 ग्रेड जा अचनि था त उनखे ट्रेनिंग कनि था पर हाणे असुलु जेको विंग हुयो उहो बि ईअं ई आहे पघारूं खणनि पिया कमु कोन थो थिए बेरो बि ईअं हुयो बेरो जो डेटा जो कमु हुयो उन ज़माने में तव्हांजे तालके लेवल ते बि स्टेटिकल ऑफिसर हुयो हर तालके ते पोइ वरी डिविजनल बि ऑफिसर हुया उन्हनि जो उते घर बि ठहियल हुया उते ऑफिसूं ठहियलूं हर फैसिलिटी पोइ फंड्स जी किलत जे करे या लेक ऑफ नॉलेज जे करे या एक्सपर्टी जे नाले या सुठनि ऑफिसरनि जे न हुजण जे करे उन्हनि इदारनि बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजो कमु छॾे ॾिनो केसि ताईं रहियो हाणे त आहे ब्यूरो ऑफ स्टेटिक्स अञा आहे हले न तव्हां पोइ अॻिते न मां त बेरो में न हुयुसि न तव्हांखे वाटर इम्प्रूवमेंट जो हुयो उतां पोइ पीएनडी जी मां पीएनडी जी ॻाल्हि थो ॿुधायां हुन वाटर में तव्हां छा कयो वाटर में मूंखे जेको कमु हुयो एन जी अब्बासी साहब अची वियो हा एन जी पोइ छा अब्बासी कयो उतो मूंखे उन महिल वरी हुननि एडमिनिस्ट्रेशन में रखियो अकाउंट्स बजट एडमिनिस्ट्रेशन मीटिंग अरेंज करणु कोऑर्डिनेशन वर्ल्ड बैंक सां क्रॉस फंडिंग करणु मिनट्स ठाहिणु हाई लेवल जो हिते पीएनडी में अचे मीटिंग करणु प्रेज़ेंटेशन ॾियणु त बाबा छा छा थियो आहे उहो उते असां कमु कयो उन्हनि सां गॾु पोइ वाटर सेक्टर प्रोजेक्ट में वरी तव्हांजो सिंध पंहिंजो इरिगेशन डेवलपमेंट अथॉरिटी बि त ठही न ड्रेनेज वारी हा इहो वाटर सेक्टर प्रोजेक्ट में सीडा इन में हुयो उन में असां इहो बि कमु कयो त आम माण्हू जॾहिं सीडा ठहे पई त हाणे माण्हुनि खे असां मीरपुर ख़ासि हैदराबाद प्रेज़ेंटेशन ॾियणी पवंदी इरिगेशन जे ऑफिसरनि खे त बाबा हीउ इदारो ठहे थो उनजो आम माण्हूअ खे उन में पोइ जेको आहे काफ़ी जेको एफओज़ बि ठहियूं फार्मर ऑर्गेनाइजेशन त बाबा तव्हां पाणी जो पाण जेका तव्हां डिस्ट्रीब्यूट कंदो तव्हां पाण मालिक थींदो ऐं 2 टे कैनाल जेके उनखे हैंडओवर करे छॾियाऊं तव्हांखे ख़बर आहे त इहो मैनेजमेंट जा इशू माण्हुनि ऐं पब्लिक सेक्टर ऐं प्राइवेट में वरी जेको आहे ब्रिज ठाहिणु उन ते बि सेमिनार ऐं असां वर्कशॉप कया पोइ आसे पासे वॾी इहा सीडा अथॉरिटी ठही वई ऐं उनजी हाणे तव्हां ॾिसो बिल्डिंग कहिड़ी ख़ूबसूरत ठही आहे तव्हां ॾिठी हूंदी हैदराबाद इहा वाटर सेक्टर प्रोजेक्ट मां ठही ठीकु आहे न सर पोइ पोइ वरी पीएनडी में आयासीं पीएनडी में इंफॉर्मेशन सेक्टर में बि कमु कयोसीं कल्चर डिपार्टमेंट कल्चर में बि जेके बि तव्हां इन में के स्कीमूं ॾिसो था इन्हनि में बि असांजो दोस्त हूंदो शहज़ोर ताबानी साहिबु डिप्टी डायरेक्टर पियो डायरेक्टर उहो ॾाढो कमु कयो पोइ असां मिली चवंदा हुआसीं त बाबा इहे लाइब्रेरी बि ठाहिणु घुरिजनि कम्यूनिटी बि ठाहिणु घुरिजनि तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त इहे तव्हांजी जेका ऑडिटोरियम 1 जेको ठहियो आहे न इहो एडीपी में स्कीम हुयो आई वॉज द मेंबर मां इहो बाक़ाइदे विज़िट कंदा हुआसीं ऐं कमिश्नर कराची हूंदो हुयो ऐं ॾिसंदा हुआसीं बिजली जो मसइलो आहे हीअ ऑडिटोरियम कीअं ठहियो पोइ मीटिंग करे जेके इशू हूंदा उहे वरी टेकअप असां कंदा हुआसीं पीएनडी जो जेको पार्ट हूंदो ऐं कल्चर डिपार्टमेंट ऐं वरी परे तव्हांजो जेको इहो मंज़र अकबर हाल ॾिसो था न इहा बि शहज़ोर ताबानी चयो यार हीअ मसइला मुंहिंजे एडीपी में खणी अचो पोइ असां एडीपी में इनक्लूड कयो ऐं तव्हांखे यादि हूंदो त इनजे अंदरि जो टाइलेंट वारो कमु कयो उन ज़माने में शम्स जाफ़रानी साहिबु सेक्रेटरी हुयो हा इहो हिते इहे कमु कया असांजी मतिलबु इहा पीएनडी जो इहो कमु हूंदो त एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट खे फुल फैसिलिटी ॾियूं ऐं असां उन्हनि खे रोल जो इहो हुयो त उनखे असां मदद कयूं त जीअं प्लान प्रोजेक्ट स्कीम जल्दी में ठहनि सुठियूं ठहनि ऐं उनजी हिफ़ाज़त जेको आहे आम माण्हू खे पहुचे अॻिते कल्चर बि डिपार्टमेंट रहियो सोशल वेलफेयर रहियो स्पोर्ट बि रहियो